अहम ख़बर के लिए काज़ी अहमद का। काज़ी अहमद बाईपास से तेज़ रफ्तार रक्षा कल्टी थियण के नतीजे में 10 पोरे त ज़ख़्मी थी पिया आहिनि। आगाह कयूं पिया। ज़ख़्मी में खान मोहम्मद लगारी, बाबर लगारी, साजिद लगारी, मुमताज़ लगारी, ज़ाकिर हुसैन ख़ासकेली, मोहम्मद जुम्मन लगारी ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। आगाह कयूं पिया। हादसे बाबति काज़ी अहमद बाईपास से तेज़ रफ्तार रक्षा कल्टी थियण के नतीजे में 10 पोरे त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी में खान मोहम्मद लगारी, बाबर लगारी, साजिद लगारी, मुमताज़ लगारी, ज़ाकिर हुसैन ख़ासकेली, मोहम्मद जुम्मन लगारी ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले से धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार टावरी लाइन ते मौजूद है। जी ज़ुल्फ़कार, कड़ा तफ़सील इन हवाले से? काज़ी अहमद बाईपास से तेज़ रफ्तार रक्षा कल्टी थी पियो आहे, जिन नतीजे में घटि रहवासी पोरिया त 10 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें खान मोहम्मद लिगारी, बाबर लिगारी, साजिद लिगारी, मुमताज़ लिगारी, ज़ाकिर हुसैन ख़ासकेली, मोहम्मद जुम्मन लिगारी ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे फौरी तौर ज़ख़्मी हालत में काज़ी अहमद अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी थी वञे। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार तफ़सीलनि जे लाइ।